ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा सभिन का पहिरियों चईंदा आहिनि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे वियो। मां आत्मा परम पिता परमात्मा जी संतान। परमात्मा विश्व जो पिता है न, विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ उहो आहे, हिन करे उनखे विश्व जो पिता चइबो आहे। मनुष्य तन आत्मा जे बिना हली न सघंदो आहे, हिन करे आत्मा त ज़रूर खपे सभिनि शरीरनि में, लेकिन आत्मायूं ईंदियूं किथां आहिनि? आत्माउनि जी दुनिया कहिड़ी आहे? आत्माउनि जो बाप केरु आहे? त उहो आहे परमात्मा। आत्मा जी दुनिया निराकारी दुनिया, हिन सृष्टि चक्कर खां परे, चांद तारे सूर्य खां परे, फरिश्तनि जी दुनिया खां बि परे निराकारी दुनिया में आत्मायूं रहंदियूं। हुतां हेठि आत्मायूं पाठ वॼाइनि। जॾहिं मथां खां हेठि ईंदियूं आहिनि त आत्मा ॾाढी शक्तिशाली शुद्ध हूंदी आहे, सर्व गुणनि सां संपन्न, 16 कलाउनि सां संपन्न, संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम हूंदी आहे। वो आत्मा जेकी सत्युग में हूंदी आहिनि उहो अहिड़ियूं हूंदियूं आहिनि। बाक़ी सभी आत्माएं त शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप, शक्ति स्वरूप, सुख स्वरूप हूंदियूं आहिनि। द्वापर युग या जेकी आत्माएं हूंदियूं आहिनि उन्हनि में इहे गुण हूंदा आहिनि, लेकिन सत्युग जी सूर्यवंशी आत्माउनि में सर्व गुण, 16 कलाएं, संपूर्ण निर्विकारीपन हूंदो आहे। त बाबा चवनि था कि तव्हां आत्मायूं गुणवान शक्तिशाली हुया, लेकिन हिते अची करे आत्मा जीअं पुनर्जन्म वठंदी आहे ऐं भॻवान खे यथार्थ रीति यादि न कंदी आहे त हुनजी शक्तियूं घटि थींदी वेंदी अथसि, गुण ख़तमु थींदा वेंदसि। जीअं फ़ोन में चार्ज कराईंदा आहियूं, अगरि हुनखे चार्ज न कराऊं त हुनजी बैटरी ख़तमु थींदी वेंदी न, ख़तमु बिल्कुलु ख़तमु थी वेंदी त बंदि थी वेंदी आहे, बंदि थी वेंदो आहे फ़ोन। उहो ई आत्मा बि हिकु बैटरी आहे न, जॾहिं मथां खां हेठि ईंदी आहे त पूरी चार्ज हूंदी आहे, लेकिन पोइ हेठि अची करे जनम मरण जे चक्कर में अची करे भॻवान खे हुन निराकार रूप में यादि ई न कंदी आहे त चार्ज ई न थींदी आहे। पोइ हुनजो चार्ज ख़तमु थींदे थींदे हिकदमि बिल्कुलु ई ख़तमु थी वेंदो अथसि, पूरो ई ख़तमु न थींदो अथसि, थोरी सी अञा बचंदी आहे। त हुन समय कलयुग जे अंत में जॾहिं भॻवानु धरती ते ईंदो आहे त सभिनि आत्माउनि जी बैटरी हिकदमि जरा सी हूंदी आहे। त हुन खां पोइ परमात्मा पंहिंजे परिचय ॾींदा ऐं आत्माउनि खे चईंदो आहे मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हां सभिनि आत्माउनि जी बैटरी चार्ज थी वेंदी, तव्हां वरी खां गुणवान शक्तिशाली थी वेंदव ऐं तव्हांजो जीवन वरी खां सुख शांतिमय थी वेंदो। त हाणे बाबा पाण खे छा थो चवनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि कंदव त तव्हां सभिनि में वापसि खां शक्तियूं भरिजी वेंदव। दुनिया में कहिड़ी बि आत्माउनि खे हाणे यथार्थ शक्ति ऐं गुण न आहे, भल मथां खां त अञा ताईं आत्मायूं अचनि थियूं, लेकिन हुननि में बि एतिरियूं शक्तियूं गुण थोरी आहिनि कि उहे सभिनि खे ॾेई सघनि। त सभिनि खे ॾियण वारो केरु आहे? परमात्मा वटि अथाह शक्तियूं गुण अथसि। आत्माउनि खे जेतिरी खपे उहो वठी सघंदा आहिनि, उन्हनि वटि कॾहिं खुटंदो न आहे। भॻवान वटि कॾहिं बि खुटंदो न आहे ज्ञान ऐं शक्तियूं गुण। त परमात्मा बाप चए थो जंहिंखे जेतिरो खपे उहो वठो, उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे मूंखे यादि कंदा वेंदव त तव्हांजी आत्मा रूपी बैटरी में चार्ज भरजंदो रहंदो। अच्छा, त आत्मायूं वरी खां शक्तिशाली गुणवान ठहींदा रहंदव। बेहद जे बाप वटि हिकु घड़ी आहे, हुन घड़ी में हाणे थोरो सो टाइम आहे, छा कुझु मिंट आहिनि। भॻवान वटि जेकी घड़ी आहे उहा सृष्टि जी घड़ी आहे। सृष्टि ते सतयुग कॾहिं पूरो थियो, त्रेता, द्वापर, हाणे कलयुग जो बि अंत अची वियो आहे। त भॻवान जी घड़ी में थोरा सा मिंट बचा आहिनि, हुन मिंट खां पोइ छा ईंदो? सतयुग ईंदो। घंटा बि हली आहे, बाक़ी कुझु मिंट बचियो आहे। जेका ॿार हिन ॻाल्हि खे सम्झंदा आहिनि उहे जल्दी सां पुरुषारथ कंदा आहिनि सतयुगी नई दुनिया में हलण लाइ। गुलाब जा फूल हूंदा आहिनि न,
गुलाब जे फूलनि में बि कुझु कोई सुठो गुलाब जो फूल हूंदो आहे, कोई थोरो सो मुरझायल हूंदो आहे। हिते बि गुलाब जो फूल आहिनि, लेकिन कोई त बंदि कली आहे, कोई थोरो सो खिलियल आहे। ॿियो देवी देवता धर्म बि सतयुग में सभु जीअं त गुलाब मुआफ़िक हूंदा, सभी आत्माएं सदा ऑलराउंडर पार्ट बजाइण वारियूं। ॾिसो सतयुग जी आत्मायूं पूरो 4 युग चक्कर काटे करे आयूं आहिनि न, त हुननि खे त ज्यादा अनुभव हूंदो न। तव्हां सभी धर्मनि मां ऊच ते ऊच धर्म वारा आहियो। आदि सनातन देवी देवता धर्म वारा पाण आत्मायूं, पाण हिंदू धर्म वारा न आहियूं। पाण कहिड़े धर्म जा आहियूं? आदि सनातन देवी देवता धर्म जा। पाण सदा ही गुलाब वांगुरु हुयासीं, हाणे काटा थी विया आहियूं, हिक ॿिए खे दुख था ॾियनि न। ॿिया धर्म वारा त द्वापर युग खां ईंदा आहिनि। बाबा चवनि था ॿिया धर्म वारा कोई चंपा आहे, कोई चमेली आहे, कोई टांगर आहे, कोई अक जा फूल बि हूंदा आहिनि, अहिड़ियूं बि आत्मायूं हूंदियूं आहिनि। बाबा हिन पूरी दुनिया खे हिकु बगीचे जे रूप में ॾिसे थो। बगीचे में छा छा हूंदा आहिनि? फूल बि हूंदा आहिनि त कांटा बि हूंदा आहिनि। सभी धर्मनि जो इहो बगीचो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असांजी दुनिया जॾहिं हुई तॾहिं हिन दुनिया जो जेको बगीचो हुयो हुते फूल ई फूल हुया, कांटा न हुया। लेकिन हाणे हिन दुनिया जे बगीचे में सभु कांटा ई कांटा आहिनि, फूल हिकु बि न आहे। ॾिसो बाबा जी नज़र केॾी ऊची आहे न। दुनिया खे कॾहिं फूल ऐं कांटनि जी दुनिया जे रूप में ॾिसे थो, कॾहिं पाण खे सितारनि जे रूप में ॾिसंदो आहे बाबा। बाबा चए थो तव्हां आत्मा जे सितारे मिसल आहियो न। उहो त आसमान जा सितारा आहिनि, पाण धरती जा सितारा आहियूं। माण्हू चवंदा आहिनि इहे मथे जेका हिकु सितारा आहे, हिकु हिकु सितारे में हुननि जी दुनिया आहे। लेकिन बाबा चवनि था इहे मथे जेका सितारा आहिनि इहे त बत्ती आहे, हिन सृष्टि रंगवंश खे रोशनी ॾियण लाइ। असली सितारा त तव्हां आत्मायूं आहियो, जो तव्हां आत्माउनि में पंहिंजे पंहिंजे जीवन जो सॼो पाठ भरियल आहे। पंहिंजी पूरी दुनिया मतिलबु पूरी जीवन में पाण खे पूरे जेतिरा बि पाण जन्म वरितासीं सभु जीवन कहानी हिन आत्मा रूपी सितारे में आहे न। त उहे सितारा त जड़ आहिनि, पाण त चैतन्य सितारा आहियूं न, जो अलॻि अलॻि शरीर वठी करे हिते पाठ था वॼायूं। हाणे त सितारनि जी रोशनी घटि थी वई अथव, त हाणे वरी खां परमात्मा ज्ञान जे सूर्य खे यादि करो त तव्हां में रोशनी अची वेंदी। परमात्मा ज्ञान जो सूर्य आहे, परमात्मा में ज्ञान अथसि, लेकिन परमात्मा सूर्य मुआफ़िक तेजोमय न आहे। परमात्मा कहिड़ा आहे? ज्ञान जो सूर्य। त हाणे पाण काटे मिसल आत्माउनि खे बाबा वरी खां फूल मुआफ़िक थो ठाहे। जेका सितारनि में रोशनी घटि थी वई आहे उन्हनि सभिनि सितारनि में वापसि रोशनी भरण थो आयो आहे बाबा। हुनजे लाइ घड़ी घड़ी बाबा चए थो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो, पंहिंजो समय न गवायो फालतू ॻाल्हियुनि में, फालतू ॻाल्हियूं ॾिसण में ॿुधण में। हिन सां ॾाढो समय पंहिंजो बर्बादु थी वेंदो आहे। पाण चईंदा आहियूं थोरी देरि ॾिसी छॾियो त छा थियो, लेकिन जेको ॾिठो उहो दिमाग़ में त वेही रहंदो आहे न। हुन सां घड़ी घड़ी उहो ॻाल्हियूं त यादि ईंदियूं आहिनि न। भले तव्हां 5 मिंट ई ॻाल्हि ॾिठी, लेकिन उहो तव्हांजे दिमाग़ में त वेही रही न, घड़ी घड़ी यादि ईंदो त हुन सां त टाइम वेस्ट थींदो न। हिन करे अहिड़ी कोई ॻाल्हि न ॾिसो, न ॿुधो, न चओ जंहिंसां पाण खे पोइ बार बार वीचार अचे पंहिंजो समय वेस्ट थिए। हाणे केॾो अमूल्य समय आहे न, जबकि हाणे पाण खे भॻवान जी पहचान मिली आहे। भॻवान खे यादि करे 21 जन्मनि जी कमाई था करूं पाण। जन्म जन्मांतर जे पापनि जे बोझ खां मुक्त थियणो आहे आत्मा खे। त केॾो समय केॾो वैल्यूएबल आहे, हिन करे पंहिंजो टाइम वेस्ट न गवायो। जेतिरो थी सघे परमात्मा खे निराकार रूप में यादि करे पंहिंजे विक्रमनि खे विनाश करो। विक्रम त सभिनि आत्माउनि सां थींदा आहिनि। जेकी बि दुनिया में आत्माएं आहे, चाहे केतिरो बि
दानी हुजे चाहे केतिरो बि वॾो वॾो संत हुजे महात्मा हुजे सभिनि आत्माउनि सां कोई न कोई विक्रम त थींदो ई आहे। छो जी दुनिया ई विकारनि जी आहे। विकारी संप्रदाय आहे न हाणे विक्रम ई संवत थो हले। त हिन दुनिया में कोई बि आत्मा आहे त हुन खां कोई न कोई विक्रम त थींदो ई आहे, चाहे वॾो चाहे नंढो। इन करे पापनि जो बोझ त सभिनि आत्माउनि में आहे। तॾहिं त वॾा वॾा पंडित बि गंगा सनानु करणु वेंदा आहिनि, चवंदा आहिनि थोरो पाप धोई अचूं। चवनि था न गंगा पतित पावनी आहे, थोरा पाप धोई अचूं। त बराबरि हुननि खां बि कोई न कोई विक्रम त थींदो ई आहे न। छो जी विकारनि जी दुनिया आहे। लेकिन गंगा सनान सां पंहिंजे विक्रम सां पाण छुटी न सघंदासीं। छो जी आत्मा जो अंदरि शरीर में वेठी आहे, गुप्त आहे न, नज़र नथी अचे। त हुनखे धोइण लाइ बि गुप्त परमात्मा खे यादि करे पंहिंजे जन्म जन्मांतर जी मेल खे कढणो आहे। पाण खे कॾहिं बि अहंकार में न अचिणो खपे। विक्रम ॾाढा गुप्त थींदा रहंदा आहिनि, हिन करे ॾाढी संभाल रखणी आहे। पाण चऊं कंहिंखे असां कुझु चयो थोरी, लेकिन सोचियो त सही, सोचण सां बि विक्रम थींदो आहे। हाणे हिन दुनिया जी घड़ी जो दुनिया जी जेकी चक्कर आहे उहो पूरो थी वियो। हाणे हिन दुनिया में वरी खां नयो चक्कर शुरू थियण वारो सतयुग खां। सतयुगी दुनिया जी स्थापना करण लाइ बाबा आयो आहे। बाबा चवनि था कि तव्हांखे मां हाणे स्वर्ग जो वरतो ॾियणु आयो आहे। त जेतिरो जेतिरो बाप जो आज्ञाकारी ईमानदार ॿार ठाहींदव, ओतिरो ओतिरो परमात्मा बाप जे दिल ते चढ़ंदो। भॻवान जे दिल में केरु हूंदो आहे? जेको ॿार भॻवान जे चए ते हले। हाणे भॻवान कॾहिं चईंदो? छो जी भॻवान खे शरीर ई कोन अथसि। ऐं हिन सृष्टि ते कीअं ईंदो, कीअं पाण सां ॻाल्हाईंदो, कीअं पाण खे आज्ञा कंदो, कीअं पाण खे मत ॾींदो? ब्रह्मा जे तन में अची करे संगम युग ते पाण खे मत ॾींदो आहे, पाण खे आज्ञा कंदो आहे। त जेकी जेकी बि आज्ञा, जेकी मत जीअं आत्मायूं मञी करे हलंदियूं आहिनि, उहे परमात्मा जा प्यारा थी वेंदा आहिनि, परमात्मा जे दिल ते चढ़ंदा हूंदा आहिनि। इन करे बाबा चए थो ॿारनि खे ॾाढो ईमानदारी सां रोज़ पंहिंजो सॼे ॾींहं जो पोतामेल बाबा खे ॾियणो आहे। तॾहिं ई पाण बाप जा आज्ञाकारी ईमानदार सपूत ॿार ठही सघंदासीं। सॼो ॾींहुं जेके बि कयो, चाहे सुठो कयो चाहे कुझु ग़लति कमु कयो, रोज़ बाबा खे ॿुधाईंदासीं। तॾहिं त पंहिंजी ग़लती पाण खे बि पकड़ाए में ईंदी न। भई पाण भॻवान खे रोज़ राति जो ॿुधायूं ई नथा बाप सम्झी करे, त पाण सॼो ॾींहुं केतिरियूं बि ग़लतियूं करूं था, उहो त पाण खे बि पतो न लॻंदो आहे अगरि पाण रोज़ राति जो जाचूं न त जाचणु ज़रूरी आहे अगरि पंहिंजे पाण खे सुधारणो अथव त। फालतू ॻाल्हियुनि सां त सोचण सां त इहे सोचो कि मूं में कहिड़ी ख़ामी आहे जंहिंजे कारण मां भॻवान जे दिल ते नथी चढ़ी सघां। भॻवान मूंखे यादि करे, मूं में अहिड़ी खूबी हुजणी खपे न कि भॻवान बि पंहिंजे कम जे लाइ मूंखे यादि करे। त हुन जे लाइ पाण खे लाइक़ु ठाहिणो आहे। छो जी पाण विकारनि जे वश थी करे नालाइक़ थी विया आहियूं। विक्रम त कया आहिनि, सजा त खाइणी पवंदी, लेकिन सजा खां बचण जो उपाय छा आहे? हाणे ई बाप खे यादि कंदे कंदे पंहिंजे सभु विक्रमनि खां मुक्त थी वञो। कर्म भोग गर्भ जेल में आत्मा सजा खाईंदी आहे न। त बाबा चए थो सतयुग में त गर्भ बि महल जीअं हूंदो। त हाणे जीअं जीअं आत्मा पंहिंजे सर्व विक्रमनि जे भोजन खे ख़तमु कंदी, त सतयुग में गर्भ जेल में वञी करे गर्भ महल में वञी करे जन्म वठंदी। हिते गर्भ जेल थींदो आहे छो जी आत्मा ते विक्रमनि जो बोझो थींदो आहे, त गर्भ में बि सजा खाईंदी आहे। त हिन करे गर्भ महल में वञिणो आहे त हाणे खां ई पंहिंजे पाण खे स्वच्छ ठाहिणो। भॻवान जे अॻियां भक्तनि जी भीड़ लॻंदी न। अञा त भॻवान पंहिंजो बाप ठही करे पाण खे सम्झाए थो। तो थोरे समय खां पोइ इहो ई भॻवान जो रूप धर्मराज थी वेंदो। हाणे त पाण खे रोज़ रोज़ बाबा
पंहिंजो पीउ, पंहिंजो टीचर, पंहिंजो सतगुरु ठही करे पाण खे सम्झाए थो, प्यार सां थो सम्झाए। पोइ अंत में भगवान जो धर्मराज जो रूप साम्हूं ईंदो। शिव जे मंदिर ते एॾी भीड़ न लॻंदी आहे। शिव केरु आहे उनजे बारे में कंहिंखे पतो ई न आहे न, कि आखिर शिव जा एॾा सारा शिवलिंग जा मंदिर ठहियल आहिनि, छो ठहियल आहिनि, आखिर शिव केरु आहे, छा कंदो आहे। बाक़ी सभिनि देवी देवताउनि जे अॻियां मेला आदि भीड़ आदि लॻंदी आहे, शिव जे अॻियां न लॻंदी आहे। छो जी शिव बाबा खे कोई ॼाणंदो ई न आहे न। शिव बाबा ही त हिन नर्क खे स्वर्ग ठातई। छो जी शिव बाबा सदैव गुप्त रहंदो आहे न, परमात्मा आहे, हुनजो कोई शारीरिक आकार कोन्हे। त शिव परमात्मा गुप्त रहण वारो आहे, इन करे एतिरी दुनिया बि उन्हनि जे बारे में न ॼाणंदी आहे कि आखिर ये शिव कंदो छा आहे। कंदो सभिनि जे भलो जो कमु आहे, लेकिन हिननि खे माण्हू कालनि जो काल महाकाल चईंदा आहिनि न। असां सभिनि खे दुखनि जे झंझटनि सां छुड़ाइण वारो, सुख जी दुनिया में वठण वारो। लेकिन हिन दुख जी दुनिया सां मुक्त थियण लाइ हिन दुनिया खे त ख़तमु थियण ई पवंदो न। पंहिंजा जेका इहे विकारनि जा शरीर आहिनि, हिन शरीरनि खे बि छॾिणो पवंदो। हिकु ॿिनि खे न छॾिणो पवंदो। दुख त हिन शरीर सां बि आहे न। हिन शरीर खे ॾिसूं था हिक ॿिए जे, तॾहिं त दुख था पायूं। हिन मूंसां ईअं कई, हिन मूंसां ईअं कई, कीअं मन में ईंदी आहे ॻाल्हि। जंहिंजे शरीर खे ॾिसंदा आहियूं तॾहिं त यादि ईंदो आहे न हिन मूंखे ईअं कई। त शरीरनि सां बि त पाण खे दुख आहे, बीमारी आदि, रोग आदि केते आहे, शरीर ते ई त आहे। त बाबा चए थो सत्युगी दुनिया में इहे विकारनि वारो शरीर बि न हूंदो। हिन करे इहे कलयुगी दुनिया सां हिन शरीरनि खे बि हिते ई ख़तमु करे हलणो आहे। पोइ परम धाम में निराकारी आत्मा वेंदी, पोइ सत्युग में पाण खे नयो योग बल सतो प्रदान वारो शरीर मिलंदो। वापसि पाण हिन सृष्टि ते ईंदासीं, लेकिन जॾहिं ईंदासीं तॾहिं हिन शरीर में वापसि न ईंदासीं। पोइ निरोगी शरीर में, स्वच्छ तंदुरुस्त शरीर में ईंदासीं। सत्युग में आत्मा बि तंदुरुस्त त शरीर बि तंदुरुस्त मिलंदो। त बाबा चए थो हिन करे हाणे खां ई पाण ई हिन ॻाल्हियुनि खे वीचार कंदे कंदे सभिनि मां ममत्व कढे छॾो। देह जी संबंधी, देह जे पदार्थ, देह जी वस्तु खे कमु त जेसि ताईं दुनिया हले थी तेसि ताईं कमु त कढणो ई आहे न, लेकिन मोह न रखो। तॾहिं ई पाण सतयुगी दुनिया में ऊंच पद पाईंदासीं। छो जी मोह अगरि हूंदो, अंत घड़ी अगरि पाण खे शरीर बि यादि ईंदो त पोइ बि त सजा खाइणी पवंदी न। चलो तव्हां चओ असांखे संबंधी शरीर जे पदार्थ आदि यादि न आया, लेकिन शरीर बि यादि आयो त बि सजा खाइणी पवंदी, त बि पाण सत्युग में ऊंच पद न पाए सघंदासीं। ॾिसो सर्प जी नई खाल ठही वेंदी आहे त पुराणी खाल खे ॾाढो आसानी सां छॾे छॾंदो आहे। त पाण खे जॾहिं हाणे खां ई अभ्यास कंदासीं कि इहा पुराणी विकारी शरीर छॾे करे मूंखे नयो शरीर मिलणो वारो आहे, जॾहिं इहो बुद्धि में रहंदो तॾहिं ई पाण हिन शरीर मां बि पंहिंजो मोह निकिरंदो। कीअं निकिरंदो? छो जी हिन खां पोइ मूंखे नयो निरोगी शरीर मिलण वारो आहे न। त इन ख़ुशी सां पाण इहो पुराणो शरीर बि ख़ुशी ख़ुशी सां छॾंदासीं। पोइ नए शरीर में अची करे नया सुख भोगंदासीं, नया सुख ॾिसंदासीं, नई दुनिया ॾिसंदासीं। आत्मा ही ॾिसंदी, लेकिन कहिड़े शरीर द्वारा? नए शरीर द्वारा नई दुनिया जो सुख ॾिसंदी। परमात्मा बाप पाण लाइ केॾी सुठी दुनिया स्थापन थो करे न। बाबा चए थो हिन करे हाणे पंहिंजे अंदरि दैवी गुणनि जी धारणा करो, तॾहिं ई त हुन दुनिया में हली करे ऊंच पद पाईंदव। मां तव्हांखे राजयोग थो सेखारियां न। हिन राजयोग सां आत्मा पंहिंजी सर्वकर्मेंद्री मन बुद्धि ते राज्य प्राप्त कंदी आहे। शिवपुरी और विष्णुपुरी खे यादि करो। शिव बाबा जी पुरी परम धाम आहे, विष्णु जी पुरी सतयुग दुनिया आहे। त हिन ॿ दुनिया खे यादि करो, हिन दुख जी दुनिया खे भुलिजी वञो। जेतिरो जेतिरो आत्मा हिन दुनिया खे भुलिजंदी, ओतिरो ओतिरो आत्मा खे छा यादि रहंदो? निराकारी दुनिया, सतयुगी दुनिया। इहा रावण जी पुरी आहे न।
हिन रावण जी पुरी में त केॾो दुख ॾिठो आहे न पाण। द्वापर युग खां आत्मा दुखी थींदी आई आहे। ये रावण जी पुरी ॾाढी गंदी छीछी दुनिया आहे। हाणे असांखे हिन दुनिया में न रहणो। हाणे असांखे विष्णुपुरी में वञिणो आहे। हुन खां पहिरियों शिवपुरी में हलंदासीं। शिवपुरी में सभी आत्मायूं निराकार रूप में रहेंगी और सत्युगी दुनिया में सभी आत्मायूं योग बल वाले शरीर में रहेंगी। बाबा समझाए तो शिवपुरी मुक्ति सां खां शिवपुरी खे मुक्ति धाम शांति धाम भी चईंदा आहिनि। हाणे हुन खां पोइ सुखधाम विष्णुपुरी खे सुखधाम चईंदा आहिनि। सुखधाम जीवन मुक्ति धाम चईंदा आहिनि। त हिन करे बाबा पाण खे हाणे इहो ज्ञान ॾियणु आयो आहे कि तव्हांखे हाणे शिवपुरी में हलणो अथव, पोइ विष्णुपुरी में हलजो। शिवपुरी में हलण लाइ पंहिंजे पाण खे पावन ठाहियो। आत्मा निराकार रूप में मथे कॾहिं हली सघंदी जॾहिं आत्मा जो कंहिंसां बि कोई हिसाब किताब न हूंदो। आत्मा बिल्कुलु पावन हूंदी, निर्विकारी हूंदी। आत्मा में कोई भी विकार न हूंदो। जॾहिं आत्मा शांत स्वरूप थी वेंदी, प्रेम स्वरूप थी वेंदी, आनंद स्वरूप थी वेंदी, सुख स्वरूप थी वेंदी, ज्ञान स्वरूप थी वेंदी, पवित्र स्वरूप थी वेंदी, त उहा आत्मा सत्य मथे परम धाम में हली सघंदी आहे। ॾिसो आत्मा खे पंहिंजे घर हलण लाइ बि इहे गुण धारण करणा आहिनि, न त आत्मा पंहिंजे घर न हली सघंदी आहे। कोई भी क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी, कामी आत्मा मथे न वञी सघंदी आहे। ये सभु रावण जा विकार हिते ई आत्मा खे छॾणा आहिनि। देह त छॾणी आहे, लेकिन आत्मा खे ॿियो छा छॾणो आहे? ये विकार, बुराई आत्मा जॾहिं मन सां इहे बाबा खे चईंदी कि हाणे मूंखे हिननि विकारनि सां कोई कमु न करणो आहे। कामवश, क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकारवश हिन विकारनि सां मूंखे कोई कमु न करणो। मां इहे सभु विकार तव्हांखे दान थी ॾियां। त आत्मा जॾहिं ईअं भॻवान सां प्रतिज्ञा कंदी, भॻवान खे चईंदी, तॾहिं भॻवान हुनखे सर्व गुण शक्तियूं ॾींदा ऐं आत्मा वापसि खां पावन शुद्ध थी वेंदी। अहिड़ी आत्मा थी वेंदी कि हुनखे क्रोध छा आहे उहो ई पतो न आहे, लोभ छा आहे उहो ई पतो न आहे, काम विकार छा आहे इहो ई पतो न आहे। ॾिसो नंढनि ॿारनि खे पतो हूंदो आहे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, इहे नंढनि ॿारनि खे पतो न हूंदो आहे न। नंढा ॿार छो सभिनि खे खींचंदा आहिनि? छो जो इहे विकारनि खां परे हूंदा आहिनि। हुननि जी आत्मा हुन समय शुद्ध हूंदी आहे जॾहिं ॿार रूप में हूंदी आहे न। नंढा ॿार वॾा थींदा आहिनि त थोरा बुद्धि खुलंदी अथनि त विकारनि जी पतो लॻंदा अथनि। लेकिन जेको ॿार पैदा थो थिए, अॼुकल्ह जा त थोरा ईअं ई कलयुगी आहिनि, लेकिन त बि भॻवानु चईंदो आहे गर्भ जेल में आत्मा सजा खाई ईंदी आहे न, त थोरी सी शुद्ध थी वेंदी आहे। त उहो जॾहिं थोरी सी शुद्ध आत्मा गर्भ खां ॿाहिरि शरीर में ईंदी आहे त उहो कोई आत्माएं ॾाढियूं खींचदियूं आहिनि, ॾाढो कशिश कंदियूं आहिनि। छो जो हिननि जी आत्मा खे इहे विकारनि जो बिल्कुलु बि पतो न हूंदो आहे। पिछले जन्मनि जो हिसाब किताब थोरो सो गर्भ जेल में सजा खाई करे कटे ईंदियूं आहिनि, त हुन सां आत्मा जी शुद्धि थी वेंदी आहे। त पाण जॾहिं आत्मायूं पूरे द्वापर युग खां जेका पाप कर्म आहिनि सभु पंहिंजो जॾहिं साफ़ थी वेंदा, पाण खे कोई विकार जे बारे में नॉलेज न हूंदी, त उहो शुद्ध आत्मा मथे पंहिंजे घर हली सघंदी आहे। त पाण खे बि उहा शुद्धता हिते ई धारण करणी आहे। हुन जा ॿ उपाय आहिनि। हिकु त परमात्मा खे निराकार रूप में यादि करो त पाण आत्मायूं शुद्ध थींदा वेंदासीं। ॿियो आहे अंत में सजा खाई करे। हाणे इहो तव्हांखे डिसाइड करिणो अथव कि मूंखे सजा खाई करे शुद्ध थियणो आहे या हाणे ई बाबा खे यादि करे शुद्ध थियणो आहे। अच्छा मीठी मीठी चुकीला जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे रूहानियत सां गॾु गॾु रमणीकता में अचण वारा मर्यादा पुरुषोत्तम ठहो। कई ॿार हंसी मज़ाक ॾाढा कंदा आहिनि,
ऐं हुनखे ई रमणीकता सम्झंदा आहिनि। रमणीकता गुण सुठो हूंदो आहे, लेकिन व्यक्ति, समय, संगठन, स्थान, वायुमंडल जे प्रमाण रमणीकता सुठी लॻंदी आहे। भई कंहिंखे हसी मज़ाक सुठो ई नथो लॻे, तव्हां हुन सां करो था त पोइ उहा सुठी न आहे न। अगरि हिननि सभिनि ॻाल्हियुनि में बि हिकु ॻाल्हि बि ठीकु न आहे त बि उहो व्यर्थ जे लाइन में ॻणंदासीं कि हिनखे सुठी तरीक़े सां माण्हू सां व्यवहार करणु नथो अचे। सम्झो था कि असां हसी मज़ाक करो था ऐं ॾाढा ॼणा वेठा आहिनि ऐं स्थान बि ईअं ई खेॾण जो आहे, लेकिन हुनखे सुठो न लॻियो त इहो बि असांजे मथां व्यर्थ जो खातो चढ़ी वियो न, भई असां हुनखे परेशान कयोसीं। हिन करे व्यक्ति, समय, संगठन, स्थान, वायुमंडल सभिनि ॻाल्हियुनि खे ॾिसो, उन खां पोइ ई कंहिंसां हसी मज़ाक करो। हसी मज़ाक भी सीमा जे अंदरि, ज़्यादा शब्द ॾेई हसी मज़ाक न करणी खपे। हा हा हू न, थोरो सो बसि वायुमंडल थोरो ख़ुशी जो थी वञे, ईअं हसी मज़ाक करो। मर्यादाउनि में रही करे हसी मज़ाक करो। स्लोगन आहे, सदा स्वस्थ रहणो अथव त आत्मिक शक्ति खे बढ़ायो। आत्मिक शक्ति कीअं वधंदी? परमात्मा खे यादि करे। तव्हांजो शरीर बि सदा तंदुरुस्त रही सघंदो अथव अगरि तव्हां परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा में शक्तियूं था भरो त पंहिंजो शरीर बि तंदुरुस्त रही सघंदो आहे। आत्मा में शक्ति ईंदी त आत्मा जी शक्ति शरीर ते वेंदी आहे न, त हुन सां शरीर तंदुरुस्त थी वेंदो आहे। ऐं आत्मा अगरि कुझु ॿियो कुझु फालतू ॻाल्हियूं सोचे, टेंशन जी ॻाल्हियूं सोचे त हुनजो असर शरीर ते बि पवंदो आहे। त अगरि शरीर खे स्वस्थ रखिणो अथव त कहिड़ी शक्ति वधाइणी आहे? आत्मिक शक्ति। आत्मिक शक्ति परमात्मा खे यादि करे वधंदी आहे।